ॿिए पासे मूंखे ॿुधाईंदा हलो त नाणे वारो अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर अब्दुल हफ़ीज़ शेख कोरोना जो शिकार थी पियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर जो चवणु आहे त हफ़ीज़ शेख कोरोना जो शिकार थियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर पहुचाई पिया थी। वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर जो चवणु आहे त हफ़ीज़ शेख जी कोरोना टेस्ट पॉज़िटिव आई आहे। हफ़ीज़ शेख जी सिहतयाबी लाइ दुआगू आहियां। अहम ख़बर ताईं पहुचाई पिया। नाणे वारो अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर अब्दुल हफ़ीज़ शेख कोरोना जो शिकार थी वियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हमाद अज़हर जो चवणु आहे त हफ़ीज़ शेख कोरोना जो शिकार थी वियो आहे। हफ़ीज़ शेख जी कोरोना टेस्ट रिज़ल्ट पॉज़िटिव आई आहे। इन हवाले सां राब्तो कयो आहे इस्लामाबाद में आवाज़ टीवी जे ब्यूरो चीफ कुर्बान बलोच सां। जी कुर्बान साहब, अपडेट कजो। जी बिल्कुल, नाणे वारे अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर डॉक्टर हफ़ीज़ शेख के कोरोना थी वई आहे। इन हवाले सां नए नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर ट्वीट कयो आहे ऐं उनमें इहा निशानदेही कई आहे त खेसि इहा ख़बर पई आहे त अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर डॉक्टर हफ़ीज़ शेख के कोरोना थी पई आहे ऐं हुन संदसि सिहतयाबी लाइ जल्द सिहतयाबी लाइ दुआ कई आहे। वाज़े रहे त डॉक्टर हफ़ीज़ शेख खे गुज़िरियल राति वज़ीर आज़म इमरान ख़ान जे हिदायतुनि ते नाणे वारी वज़ारत छॾणी पई ऐं उहा वज़ारत हमाद अज़हर जे हवाले कई वई ऐं जंहिंजो सुबुह जो काबीना डिवीज़न तरफ़ां नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। जंहिंखां पोइ इक़्तिसादी मामलनि वारी वज़ारत खां पोइ नाणे वारी वफ़ाक़ी वज़ारत बि हमाद अज़हर जे हवाले कई वई आहे ऐं अहिड़े नमूने सां डॉक्टर हफ़ीज़ शेख खे पंहिंजी ज़िम्मेवारियुनि खां फ़ारिग़ कयो वियो आहे। जी ठीकु आहे कुर्बान साहब, वॾी महिरबानी अव्हांजी अपडेट करण लाइ।